अस्सलाम वालेकुम म्यूजिक ऑन डिमांड में मां तानी होस्ट ऐं दोस्त अज़रा ख़ान मुझे तरफ़ा था सभिनी खे सलाम क़बूल जे कीअं आहियो ठीकु आहियो उमेद कनि था ठीकु हूंदव ऐं हमेशह वांगुरु अॼु बि असांजी इहा दुआ आहे त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो सदाईं गुलनि जी अमी कंदा ऐं मुस्कुराईंदा रहो ऐं हमेशह हिक ॿिए खे पंहिंजी दुआ में यादि रखंदा कयो ऐं हमेशह वांगुरु उहो ई चवंदसि त दुआ फ़क़ति इहा उहा शइ आहे जेका असां खोड़ सारे प्रॉब्लम्स खां खोड़ सारी मुसीबतुनि खां खोड़ सारे जेको आहे गमनि खां दूरि रखी सघे थी त दुआ में इलाही असरु हूंदो आहे हिक ॿिए खे हमेशह पंहिंजी दुआ में यादि रखंदा कयो ऐं कॾहिं बि ईअं बि थी सघे थो कॾहिं कंहिंजी दुआ जेका आहे उहा कंहिंखे लॻी वञे शायदि तव्हांजे दुआ जे करे कंहिंजो कमु रुकियल हुजे त उनजी उहा दुआ तव्हांजी दुआ घुरण सां पूरी थी वेंदी या तव्हां जेको माण्हू जो एम आहे मक़सदु आहे ख़्वाहिश आहे विश आहे त उहा जेका आहे उहा पूरी थी वेंदी आहे। बहरहाल प्रोग्राम खे स्टार्ट करे छॾियो आहे जुमे जो भलारो ॾींहुं बि आहे सुठो ॾींहुं आहे ऐं ॿी ॻाल्हि इहो ऐं चवंदसि त म्यूज़िक ऑन डिमांड में तव्हां पंहिंजा ख़ूबसूरत ऐं फेवरेट गीत जेके आहिनि उहे ॿुधंदा आहियो ऐं फरमाइश बि कंदा आहियो असां कोशिशि बि कंदा आहियूं तव्हांजी फरमाइश जेको आहे पूरी करण जी त जेको जेको तव्हां चओ उहो गीत जेको सिलेक्शन तव्हां कयो उहो ई असां प्ले कयूं पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे लाइब्रेरी में मौजूदु न हूंदो आहे त वरी बि ओवरऑल असां जेके सॉन्ग्स प्ले कंदा आहियूं सभु जेके आहिनि उहे सुठा हूंदा आहिनि ऐं सभिनी खे उहे वणंदा आहिनि ओल्ड इज़ गोल्ड चयो वेंदो आहे पुराणा त उहे सुठा हूंदा आहिनि पर जेके नवां आहिनि उहे बि कंहिंखां घटि कोन्हनि के उहे बि सुठा आहिनि ॿुधण लाइक़ु आहिनि ऐं हमेशह केटीएन हुजे या कशिश हुजे उन ते ड्रामा हुजनि या सॉन्ग्स हुजनि या ओवरऑल जेका बि स्टोरी हलंदी आहे उहा हमेशह तव्हांखे को न को उन मां मैसेज ई मिलंदो आहे को न को उन जे पोयां मंज़र जे पोयां का पस मंज़र ॾेखारियो वेंदो आहे त उनजो पस मंज़र छा आहे त कंहिं न कंहिं शइ जे पोयां को न को मक़सदु ज़रूरु हूंदो आहे त पोइ चाहे उहो ड्रामो हुजे चाहे शो हुजे चाहे सॉन्ग हुजे उन में को न को मैसेज उन जे थ्रू जेको आहे तव्हांखे ॾिनो वेंदो आहे त सॉन्ग जो मतिलबु छा हुयो या ड्रामे जो मक़सदु छा हुयो या शो अगरि 2 घंटनि जो किथे शो हले पियो केटीन या कशिश था त उन 2 घंटनि खे बि जेको आहे उन में बि का न का इंफॉर्मेशन हूंदी आहे जेका तव्हां ताईं पहुचाई वेंदी आहे कुझु न कुझु नयो हूंदो आहे जेको रोज़ु असां ॻाल्हाईंदा आहियूं रोज़ु डिस्कस कंदा आहियूं रोज़ु हिक ॿिए खां पुछंदा आहियूं छो जो कॉलर्स खां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मूंखां कुझु पुछंदा आहिनि त मां बि उन्हनि खां पुछंदी आहियां कॾहिं मौसम ते ॻाल्हाईंदा आहियूं कॾहिं कंहिं ख़ुशी ते ॻाल्हाईंदा आहियूं कॾहिं ग़म ते ॻाल्हाईंदा आहियूं माना रोज़ु न को रोज़ु असां वटि को न को टॉपिक जेको आहे उहो हूंदो आहे त अॼु जेको टॉपिक आहे अॼु असांजो कोविड ते थोरो ॻाल्हाईंदासीं छो जो कराची सभ खां वधीक मुतासिर थी आहे कोरोना जे करे जेको हाणे चौथी लहर फैली आहे जंहिंखे डेल्टा वायरस सॾियो पियो वञे सो अॼु जी जेका थोरी घणी इंफॉर्मेशन आहे मूं वटि त आउं चाहींदसि त तव्हां ताईं पहुचायां त लॉकडाउन लॻे पियो ऐं सख़्ती वारो लॻंदो बिल्कुलु बि त ॾिसो लॉकडाउन या अहिड़ियुनि शयुनि खां बचण जो तरीक़ो सिर्फ़ु हिकिड़ो इहो ई आहे त जेतिरो बि थी सघे थो जेको चयो वञे थो असांखे त SOPs ध्यानु ॾियो या वरी वैक्सीनेशन करायो त काफ़ी माण्हू जेको आहिनि वैक्सीन खां लहराइनि था ड्रिजनि था त वैक्सीन जा जेके बाद में नुक़सानात आहिनि उहे इलाही आहिनि वैक्सीन खां पोइ हीअं नथो थिए त हू नथो थिए या वायरस थी वञे थो हा वायरस थिए थो वैक्सीनेशन खां पोइ डॉक्टर बि चवनि था त तव्हांखे वायरस थी सघे थो पर मतिलबु ओतिरो ख़तरनाक नथो थी सघे ओतिरी तकलीफ़ तव्हांखे नथो ॾेई सघे जेतिरी हू वैक्सीनेशन खां विदाउट ॾिए थो ऐं चौथी लहर जे बारे में इहो ॿुधायो पियो वञे त हीउ इलाही ख़तरनाक आहे इलाही मतिलबु हीउ लॻे थो त पोइ बसि माना कोई एतिरा घणा चांसिस न आहिनि उन माण्हू खे सही थियण जे लाइ त बजाए उनजे जो असां उन कंहिं प्रॉब्लम में फसी वञूं इन जे करे वैक्सीनेशन ज़रूरी आहे त मां इहो ई चाहींदसि सभिनी खे त तव्हां वैक्सीनेशन करायो ऐं जेके ॻाल्हियूं ॿुधूं था असां वैक्सीनेशन जे बारे में अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे ऐं ॾिसो पाण जेके गवर्नमेंट जा असांजा वॾा वॾा ऑफिसर आहिनि उन्हनि पाण बि जेको आहे वैक्सीनेशन कराई आहे उहे पाण बि कोविड में मुतासिर थी चुका हुया वरी हू जेको आहे सही थी विया आहिनि पर वैक्सीनेशन काफ़ी हद ताईं तव्हांखे बचाए सघे थी त कोविड जे हिसाब सां अॼु जो टॉपिक बि इहो आहे त तव्हां पंहिंजे शहर में तव्हां पंहिंजे ओड़े में पाड़े में केतिरो जेको आहे डिस्टेंस ते अमल कयो था SOPs ते अमल कयो था या नथा कयो या काफ़ी माण्हू इन शइ खे मज़ाक बि सम्झनि था त शायदि इहा बीमारी न आहे शायदि डॉक्टर्स चरियो पिया कनि या हुकूमत असांखे चरियो पई करे पर अहिड़ो कुझु बि न आहे मतिलबु वाक़ई में ई बीमारी त पंहिंजे जाइ ते आहे ऐं हिन वक़्तु पाकिस्तान में मतिलबु
सिंध में मां चवंदसि त जेको अॼु जी जेका ख़बर आहे त कराची सभ खां वधीक मुतासिर आहे। मतिलबु कराची में तमामु घणो वॾो रेशो आहे जो की हाणे चौथी लहर अची वई आहे, उन में कराची में सभिनी खां वधीक जेको आहे ॿुधायो पियो वञे त माण्हू मुतासिर थिया आहिनि। हॉस्पिटल्स में जॻह न आहे ऐं काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे परेशान आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेके घरनि में आहिनि उहे बि परेशान आहिनि। परेशान बि ॾिसो पंहिंजी जाइ ते असां हूंदा आहियूं, पर वरी उन शइ ते जॾहिं असां अमल न कंदा आहियूं त वरी फ़ाइदो न आहे। सो बहरहाल फर्स्ट कॉल भी है प्रोग्राम जी कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। जी भाउ कीअं आहियो? ठीक ठाक। मेहरबानी भाउ मेहरबानी। आमीन आमीन। मां बिल्कुल खुश आहियां, अल्लाह साईं तव्हां खुश रखे। अच्छा भाउ टॉपिक ॿुधो आहे? अच्छा टॉपिक अॼु असांजो इहो ई आहे त जेको ही कोरोना जी चौथी लहर फैलिजी वई आहे, कोरोना जे लाइ चवनि था वरी लॉकडाउन लॻण वारो आहे, SOPs ते वरी चवनि था अमल कयो। त छा तव्हांजे शहर में वैक्सीनेशन ते अमल थिए पियो या माण्हू अञा डिॼनि था? त बिल्कुल भी असां बाक़ायदे असांजे घर में हॉस्पिटल आहे, असांजे बिल्कुल असांजी मुंहिंजी पाण ते नो कमु करी आहे कोरोना में। असां बिल्कुल उतां जी पूरी टीम खे वठी वॉलंटियर तौर ते पूरे ॻोठ खे असां वैक्सीन कराई आहे, नंढा वॾा सभु टोटल ॿई जेके ॿई दफ़ा लॻारायो, हुनखे मास्क सम्झाए, ख़ासि तौर ते ॿारहाड़ी जी औरतुनि खे जेके कमकार ॿारहाड़ी जो उन्हनि खे सम्झाए, उन्हनि खे बेहतरीन नमूने वैक्सीन कराए छॾी आहे वॉलंटियर तौर ते। तमामु सुठे नमूने तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं वाकई में अवेयरनेस ॾियणु खपे। अगरि कंहिंखे न आहे त उन्हनि खे सम्झाइणु खपे, छो त काफ़ी माण्हू इन शइ ते अमल नथा कनि, उनखे मज़ाक था सम्झनि, लाइट था वठनि। असांखे सूरत असां बिल्कुलु बसनि में दोस्तनि नारे में तमामु घणो उन्हनि खे मां सम्झायो तमामु सुठी ॻाल्हि आहे भाउ, तमामु सुठो। ऐं इहो हिकिड़ो नेकी जो कमु बि आहे त तव्हां कंहिं ॿिए ताईं हिकिड़ो अमल पहुचायो था, इहो नेकी बि आहे। ॿियो छा चवणु चाहींदो मुंहिंजा भाउ? बिल्कुल बिल्कुल बताओ। गम नहीं कि हम दोनों एक ना हो सके, गम नहीं कि हम दोनों एक ना हो सके, सिर्फ तो ये है कि अरमान भी कोई नहीं था। वाह 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 जबरदस्त माशाल्लाह, तमामु सुठो। वॾी महिरबानी भाउ कॉल करण जी। ऐं असांखे शाहपुर चौक खां नूर अली चांग भाउ असांजो रेगुलर कॉलर आहे, असांखे कॉल कई ऐं इलाही सुठो लॻो भाउ सां ॻाल्हाए करे, छो जो उन्हनि चयो त उन्हनि जी पंहिंजी नूंहुं जेका आहे उहा उते कमु कंदी आहे हॉस्पिटल में ऐं कोरोना जे वार्ड में ई कमु कंदी आहे। त सुठी ॻाल्हि आहे अगरि तव्हां पंहिंजे ॻोठ में एॾी वॾी अवेयरनेस ॾिनी या सभिनी खे वैक्सीनेशन कराई या माण्हुनि खे तव्हां सम्झायो था त हीअ बीमारी वाक़ई में एतिरी ख़तरनाक आहे, इनखे एतिरो लाइट न वठो। काफ़ी माण्हू लाइट वठनि था त उन ते अमल नथा कनि। काफ़ी माण्हुनि जे मतिलबु मुंहुं मां त अहिड़ा वर्ड ॿुधण लाइ मिलंदा आहिनि त मतिलबु भई हीअ हिकिड़ो ढोंग आहे, नाटक आहे, हीअं आहे हूअं आहे फलां, मतिलबु जंहिंखे जेको ईंदो आहे उहो चवंदो आहे। त ईअं न आहे। ऐं तव्हां ॾिसो जॾहिं खां शुरू थिया त केतिरा माण्हू उन में मुब्तला थिया, वरी उन खां पोइ माण्हू जेका डेथ करे विया, उन खां पोइ वरी कुझु करंथीना खां पोइ वरी सही थी विया। मतिलबु इहा शइ हलंदी पई अचे, न इन ते SOPs ते अमल करे इनखे घटाए सघिजे थो। सो बहरहाल कॉल आई कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केरु किथां खां? मैं सना ॻाल्हायां थी। जी सना ॻाल्हायां थी। सना जी कीअं आहियो सना? ठीकु आहियो? मां ठीकु आहियां, तव्हां कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। सना भला तबियत ठीकु न आहे छा? न सही आहे। अलाए आवाज़ ईअं लॻे थो न डिम डिम। न सही आहे तबियत। अच्छा सना कहिड़ी सना, कहिड़े शहर खां? आवाज़ तो मुझे हाँ आवाज़ तो मुझे जाना पहचाना लग रहा है। हाँ बिल्कुल सुञाणे वियमि। कीअं आहियो? ठीक ठाक? मां बिल्कुल ठीक आहियां, तव्हां ॿुधायो? मां भी बिल्कुल ठीक लगी पिया। तव्हां साम्हूं प्रोग्राम ॾिसो पिया? हेलो जी जी आवाज़ अचे थी? जी जी मुझे प्रोग्राम ॾिसो पिया? जी जी मां ॾिसां पई। छा चवंदव सना? ॾाढा प्यारा लॻो था। थैंक यू। अच्छा सना टॉपिक ॿुधो आहे? न टॉपिक न ॿुधो आहे?
न त मतलब प्रोग्राम न था ॾिसो कूड़ ॻाल्हायो। सच्ची हाणे तव्हांजे घर में आवाज़ तव्हांखे रेड सूट पातल आहे ॾिसो। हा बिल्कुलु। अच्छा टॉपिक अॼु असांजो इहो ई आहे कोविड। त कोविड ते तव्हांजे शहर में केतिरो मतिलबु SOPs ते अमल कयो पियो वञे, वैक्सीनेशन माण्हू कराइनि था नथा कराइनि? न सभु कराइनि था। कराइनि था? हा हा। तव्हां कराई आहे? न छो? न मां न कराई आहे। तव्हां न कराईंदव या न कराई आहे? न कराईंदमि। न कराईंदव छो? न डपु डपु थो थिए? हा यार कोरोना का डपु नथो थिए, वैक्सीनेशन का डपु थो थिए, वॾी ॻाल्हि थी वई। मां इहो चवंदसि त वैक्सीनेशन मतिलबु कराइणु खपे ऐं करायो त सुठी ॻाल्हि आहे। ऐं जेको आहे मतिलबु काफ़ी हद ताईं माण्हू बची सघे थो कोरोना खां। ऐं ॿियो इहो आहे त SOPs ते अमल कयो ऐं थोरो डिस्टेंस रखो, माण्हुनि खां थोरो परे रहो। माण्हुनि खां उहे बि परे रहणु खपे, माण्हू अॼुकल्ह मतिलबु सही न आहिनि, है न? हा हा वाकई। सम्झी वियो न? हा हा सम्झी वियमि। ॿियो छा चवणु चाहींदो? ॿियो छा चवणु चाहींदो? जेको पुछो मां बिल्कुलु ठीकु ठाक लॻी पई आहे ऐं जेको आहे प्रोग्राम बि स्टार्ट करे छॾियो। अच्छा ईद सुठी गुज़री, घर गुज़री ईद सभिनी घर वारनि सां सुठी गुज़री। अच्छा इहो पुछणु चाहींदमि जेको आहे सना छा खाधो पीतो सुबुह खां वठी, छा पिया कयो? अॼु लाइ पुछो ईद। हा अॼु लाइ पुछो था ईद लाइ पुछो? अॼु छा खाधो? मां अॼु कीमो ठाहियो हुयो। कीमो? वाह वाह। हा मतिलबु अञा उज़ाई जो गोश्त हले पियो न? अच्छा मोहरम खां पहिरीं पहिरीं ख़तम करे छॾियो? ईद वारे ॾींहं में न खाधो न, मां घुमण में बिज़ी हुयमि। ओहो हा सही। असां त ॾिसो पिया अलाए किथे किथे तव्हांजा स्टेटस वीडियोस वग़ैरह। वाह वाह ज़बरदस्त। घुम आई घुम, सॼी सिंध घुम ऐं अलाह सही ख़ुशि रखे तोखे। ॿियो कुझु चवणु चाहींदो? ॿियो कुझु चवणु चाहींदो? हेलो सना। जी जी ॿुधां थी। सना जेका कॾहिं कॾहिं थींदो आहे सना जो आवाज़ घटि ईंदो आहे या मतिलबु थोरो मतिलबु घटि ॻाल्हाईंदी आहे न सना, पर पोइ ईअं लॻंदो आहे चुप थी वई अलाए काॾे हली वई, अलाए कॉल डिस्कनेक्ट थी वई, अलाए छा थियो। अॼु जेका न फ्राइडे हुयो न छुटी हुई छोकिरियुनि जी, माना पार्लर ते न हुयो, हुनजे करे अॼु मां तव्हांजी शो ॾिसां थी करे मां काल कई। अच्छा पार्लर ते छा छा सेखारींदा आहियो छोकिरियुनि खे? पार्लर ते सभु कुझु जेको पार्लर जो कमु। मेन कहिड़ी शइ घणी थियूं सिखनि छोकिरियूं जंहिंजो क्रेज़ हुजे? मेहंदी आहे, आईब्रोज आहे, हेयर कटिंग आहे, मेकअप आहे, फेशियल? आईब्रोज। अच्छा यार मतिलबु आईब्रोज लाइ हाणे हेॾे अचिणो पवंदो, हिते त केरु सुठा सेट करे ई कोन थो। मां जहिड़ी तरफ़ ईंदमि न छॾ यार छॾ, बेवफ़ा माण्हू आहे तूं। कराची अची घुमी फिरी वेंदी आहे और ॿुधाईंदी न आई, बसि छॾ। न मां कराची आई बि न, जॾहिं चयो मां तव्हां ईंदमि ऐं मां जॾहिं ईंदमि न तव्हांजे ऑफिस पोइ मां तव्हां शो हूंदो न मां तव्हांखे मेकअप करे ईंदमि। सही आहे? ओ वाह 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 ज़बरदस्त। चलो ये बि सही आहे। वॾी महिरबानी सना। ऐं जॾहिं बि तव्हां अचो मोस्ट वेलकम दिलि जी गहराइनि सां। ऐं ठीकु आहे ओके मूंखे बि सुठो लॻो इलाही। ऐं सना सां ॻाल्हाईंदे जी जी एमन फातिमा मुंहिंजी भाणेजी जे लाइ उनखे हाय करो, तव्हां शो ॾिसे पियो। नालो छा ॿुधायो तव्हां? एमन फातिमा। एमन फातिमा वो शो ॾिसे पई। ठीकु आहे ओके ओके अल्लाह हाफ़िज़। सना असांखे कॉल कई घोटकी खां ऐं एमन फातिमा उन्हनि जी भाणेजे असांजो प्रोग्राम ॾिसे पई। त एमन फातिमा खे हैलो हाय कीअं आहियो? ठीकु आहियो? ऐं सना मुंहिंजी सुठी दोस्त आहे पर जेको आहे बेवफ़ा बि आहे थोरी थोरी। कराची ईंदी आहे वरी घुमी फिरी हली वेंदी आहे, कॾहिं कॾहिं मिलंदी कोन्हे का। सो बहरहाल ऐं सना हिकु सुठी ब्यूटिशियन बि आहे। तव्हांखे जंहिंखे कुझु बि पार्लर जे हवाले सां पुछिणो हुजे त सना खां पुछी सघो था। कॾहिं कॾहिं असांखे कॉल कंदी आहे त कॉल जे थ्रू बि। ऐं उहे बि मतिलबु काफ़ी सारा कॉन्टेक्ट्स आहिनि उनजा जिन खां फेशियल जे हवाले सां, हेयर कटिंग। मां त घणो पुछंदी रहंदी आहियां, वीचारी सभु कुझु ॿुधाईंदी बि आहे त हीअं कर हीअं कर हीअं कर। सो बहरहाल जेको आहे इलाही सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए करे। इलाही ॾींहंनि खां पोइ ॻाल्हायो। ॿी कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी भाजी मोहम्मद मुराद मलगानी ॻाल्हायां पियो फ्रॉम जेकबाबाद खां। जी अदा कीअं आहियो? ठीकु आहियो भाउ?
जी अभी अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्लाह जो तमाम बुधायो अभी जो खैर मां बिल्कुल ठीक ठाक हा जी छा चवण चाहींदो अभी तो जो टॉपिक बुधोसे टॉपिक के हवाले से कुछ ॻाल्हाइणो हुयो जी दा बिल्कुल ॻाल्हायो भा अभी ये जो तमाम वैक्सीन के बारे में बुधायो तो वैक्सीनेशन मुझो तमाम बुधाण वारन के यो अपील आहे हिकिड़े क़िस्म जी तो वैक्सीनेशन कराइण घुर्जे सही ऐं ॿिए नंबर में जेको असांखे गवर्नमेंट गाइडलाइन ॿुधाए पई ऐं जेको SOPs ॿुधाए पई उन ते अमल करणु घुर्जे असां तॾहिं इन बीमारी खां महफ़ूज़ रही सघूं था बिल्कुल सही था चओ इन में इहो आहे जो असां मतिलबु मां हिकु पंहिंजे घर जे लाइ मां इहो कयां थो मां पंहिंजे घर खे ई जेकर महफ़ूज़ नथो करे सघां मिसाल इन ते अमल न करे त पोइ मां पंहिंजे लिए पाकिस्तान मुल्क खे छा बचाए सघंदुमि छा करे सघंदुमि बिल्कुल सही तमामु सुठी ॻाल्हि बसि इन ते तमामु जेके बि ॿुधण वारा आहिनि मूंखे हुनजो मैसेज इहो ई आहे त महिरबानी करे इन ते अमल करनि ऐं गाइडलाइन जेका गवर्नमेंट ॾे पई इन सां असां पंहिंजी हुकूमत सां ताउन करे इन कोरोना वबा खां छुटकारो हासिल करे सघूं था करे इंशाअल्लाह सघूं था बिल्कुल इंशाअल्लाह ऐं इलाही सुठो लॻो इलाही सुठो मैसेज बि हिकिड़े क़िस्म जो तव्हां ॾिनो सो इंशाअल्लाह सभई अमल कंदा वॾी महिरबानी भाउ तव्हां कॉल कई असांखे ऐं भाउ इहो ई चयो त वैक्सीनेशन कराइणु ज़रूरी आहे ऐं वाकई में जेकॾहिं तव्हां पंहिंजो घर ई न बचाईंदो त तव्हांखे ॿिए खे कीअं बचाए सघंदो जॾहिं तव्हांजा घर जा भाती इन्फेक्टेड हूंदा त ॿिए खे तव्हां कीअं बचाए सघंदो पर जॾहिं तव्हां पाण सेव हूंदो त कंहिं ॿिए खे बि बचाए सघो था सो बहरहाल जेको आहे हुकूमत जेको बि करे पई उहो असांजी भलाई जे लाइ करे पई असांखे अमल करणु घुर्जे इन खुशी में ब्रेक जो भी टाइम थे ब्रेक ते हलंदासीं ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं वेलकम बैक म्यूजिक ऑन डिमांड में एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था ऐं जेको आहे ब्रेक ते वञण खां पहिरीं बि असां पंहिंजे टॉपिक ते ॻाल्हायूं पिया त टॉपिक ते अची वेंदासीं त वैक्सीनेशन कराइण इलाही ज़रूरी आहे ऐं अॼु खां पोइ जेको आहे लॉकडाउन लॻे पियो सख़्ती सां लॉकडाउन लॻंदो कराची में त सभिनी खे उन ते अमल करणु खपे अच्छा घणो जेको न वावेला बि घणी थींदी आहे थोरो ॿ टे ॾींहं लॉकडाउन लॻंदो आहे त सभु चवंदा आहिनि असांजो कारोबार मुतासिर थी वियो असांजो हीअं थी वियो असांजी रोज़ी बंदि थी वई असांजो हीअं थियो ॾिसो हर शइ ज़िंदा रहण ताईं हूंदी आहे ज़िंदा रहंदो माण्हू त जॉब बि कंदो ड्यूटी बि कंदो शो बि कंदो प्रोग्राम बि कंदो होस्टिंग बि कंदो डायरेक्शन बि कंदो कमाईंदो बि जेको मतिलबु वॉट एवर तव्हांजो कमु आहे तव्हां असां ज़िंदा रहण खां पोइ ई करे सघूं था न बाक़ी जेकॾहिं पंहिंजो चवंदा आहिनि जी आहे त जहान आहे जीअं ई न हूंदो त पोइ जहान खे छा कंदासीं असां कहिड़े कम जो आहे या असां वरी जहान जे कंहिं कम जा न हूंदासीं वञी करे पूरे ई न बसि इहो ई कमु रहिजी वेंदो इन खां बचण जो बहितर तरीक़ो इहो ई आहे जेको ॿुधाइनि था त भई वैक्सीनेशन करायो वैक्सीनेशन कराइण सां गॾोगॾु SOPs ते अमल कयो ऐं जेकॾहिं लॉकडाउन लॻे थो त वरी उनखे मुकमल तौर ते कयो अच्छा पुलिस खे जेकॾहिं ॾिसो पुलिस ते तनक़ीद कई वेंदी आहे न पर पुलिस खे वरी तंग बि ॾाढो कंदा आहिनि पोइ हू कॾहिं कॾहिं लठबाज़ी बि शुरू करे छॾींदा आहिनि छो जो तव्हांखे जेकॾहिं 6 वॻे जो टाइम ॾिनल आहे 7 वॻे जो टाइम ॾिनल आहे त हेसि ताईं तव्हांखे हिते रहणो आहे उन खां पोइ तव्हांखे दुकानु आहे या रेडी गाॾो आहे या वॉट एवर जेको बि आहे तव्हांखे उहो ख़तमु करिणो आहे बंदि करिणो आहे तव्हां वरी खोले वेठा हूंदा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पुलिस वारा त तव्हां ते रड़ियूं कंदा त तव्हां वरी बंदि कयो उन टाइम ते वरी काफ़ी माण्हू वरी ॾिठो आहे त उहो पुलिस सां वरी मुंहुं मारी बि कंदा आहिनि त तव्हांखे कहिड़ी ज़रूरत आहे तव्हां त गवर्नमेंट जी पघार था खणो असां महिनत था कयूं असां सॼो ॾींहुं हीअं था कयूं इहा इन्हनि सभिनी शयुनि खां बचण जे लाइ इहो ई आहे त हिकु त SOPs ते अमल कयो ॿियो जेको तव्हांखे गाइडलाइन ॾिनी थी वञे त 6 वॻे खां 6 वॻे ताईं तव्हांजो दुकानु खुलियल हूंदो त ओसी ताईं खोलियो वधीक कंहिंखे मौक़ो ई न ॾिनो ॻाल्हाइण जो सो बहरहाल कॉल बि आहे कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अभी बकीम था बशीर अहमद पठान जो ॻाल्हायां जी बशीर भाउ कीअं आहियो ठीकु ठाक अल्लाह जा एहसान दुआऊं तव्हां भेणनि जी तव्हां ख़ुशि आहे तबियत सही आहे अल्लाह जो शुक्र इलाही ॾींहंनि खां पोइ ज़ाहिर थिया आहियो बसि कॉल कोन पई मिली इन करे त अॼु हींअर बसि TV ऑन कयमि ऐं तव्हांजो आवाज़ ॿुधमि कॉल मिले नंबर बि मिली वियो कहिड़ी कहिड़ी वाह वाह ज़बरदस्त सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए करे तव्हांजी कॉल लॻी इलाही ॾींहंनि खां पोइ तव्हांजी कॉल लॻी वई आहे अच्छा बशीर भाउ जेको आहे प्रोग्राम ते ॾिसो था पर टॉपिक ॿुधो न टॉपिक तव्हां ॿुधायो टॉपिक अॼु जो इहो ई आहे कोविड जेको हाणे चौथी लहर कोरोना जी फैली आहे ऐं उन खां पोइ हाणे लॉकडाउन वग़ैरह जो इहो अॼु अनाउंसमेंट थी वई आहे त लॉकडाउन थींदो सुभाणे खां त तव्हांजे शहर में केतिरो SOPs ते ख़्यालु रखियो वञे थो वैक्सीनेशन माण्हू कराइनि था नथा कराइनि छा पियो थिए थोरो ॿुधाइजो हा इहो ॿुधाईंदुसि त तव्हां जेको पंहिंजा टुका पहिरीं लॻायो सुठे में लॻनि पिया ऐं जेको लॉकडाउन इन ज़िमेदार असां पाण आहियूं छो त असांजे एहतियात करियूं आहे पहिरीं सही अॼु इहो लॉकडाउन न लॻायो वञे आहे त हींअर बि वक़्तु कोन्हे वियो छो त हींअर जॾहिं एहतियात कंदासीं SOP ते अमल कंदासीं त आईंदा जेको टाइम आहे उहो असां लाइ सुठो गुज़रंदो जेकॾहिं असीं चाहियूं त असांजो जेको हाणे टाइम अचण वारो आहे उहो सुठो गुज़रे असांखे
एहतियात करणो पवंदो हींअर सां ऐं जेके टुका आहिनि इहे जेके आहिनि सिरी में लॻाइनि पिया इहे लॻणु खपनि बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ ऐं जेको आहे वाक़ई में असां ई पाण ई इन शइ जा ज़िमेदार आहियूं छो जो असां जेकॾहिं बर वक़्तु उन शइ ते अमल कयूं हा त अॼु एतिरो कुझु ॾिसणो न पए हा बहरहाल ॿियो कुझु चवणु चाहींदो भाउ न बसि महिरबानी तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया ऐं दोस्तनि खे सलाम चवंदासीं आफ़िस परवेज़ ऐं आफ़िस मिठल पंवर ऐं कमर ज़मान डायरी चलो भाउ वॾी महिरबानी अल्लाह हाफ़िज़ ऐं बदीन शहर खां बशीर अहमद पठाण भाउ असांजो रेगुलर कॉलर आहे काफ़ी ॾींहंनि खां पोइ हुनजी कॉल मिली त मतिलबु मूंखे त ईअं लॻंदो आहे कॉल तव्हां किथे हुयो पर सभई ईअं चवंदा आहिनि त असां नंबर ट्राई करण जी कोशिशि कंदा आहियूं पर नंबर लॻंदो कोन्हे को त सभिनी जी वॾी महिरबानी जिन जिन कॉल कई ऐं जिन जी कॉल न लॻी उन्हनि जी महिरबानी पर बहरहाल हिन महिल ख़ूबसूरत ट्रैक आहे ट्रैक ॿुधंदासीं गॾिजी इंजॉय कयूं था उन खां पोइ अच्छा धमाल आहे अच्छा ठीकु आहे धमाल सां स्टार्ट कयूं था गीतनि जी सो तमामु ख़ूबसूरत धमाल तव्हां बि ॿुधो ऐं बि ॿुधां वेलकम बैक ख़ूबसूरत धमाल मां ॿुधी ऐं यकीनन इंजॉय कयो हूंदो कॉल बि आहे कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु किथां खां मां रज़िया थी ॻाल्हायां सखर खां रज़िया सखर खां कीअं आहियो रज़िया ठीकु आहियो ठीकु तव्हां ॿुधायो त ठीकु हो मां बिल्कुलु ठीकु त सही अथव अल्लाह जो शुक्र त सही अथव तव्हांजो प्रोग्राम ते ॾिसां जी टीवी खोलियमि त तव्हांजो प्रोग्राम हले पियो कशिश ते जी मुंहिंजी बिल्कुलु दिलि बि चयो त मां बि कॉल करे अॼु सां ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हायां वॾी महिरबानी तव्हांजी कॉल करण जी इलाही सुठो लॻो तव्हां कॉल कई हा ॿियो छा ठीकु ठाक मां बिल्कुल ठीक आहियां छा कंदा आहियो घर में हूंदा आहियो का नौकरी वोकरी कंदा आहियो मां टीचर आहियां टीचर आहियो गवर्नमेंट जी वाह वाह कहिड़ो सब्जेक्ट पढ़ाईंदा आहियो मां सब्जेक्ट न पढ़ाईंदी आहियां बल्कि हेड मिस्ट्रेस आहियां आहा वाह वाह मतलब कम जा माण्हू आहियो है ना हा कम जा माण्हू सही ॿ दफ़ा त असांजी कॉल ई कटे छॾियो ॿ दफ़ा कॉल कटे छॾियो हा मां सखर वारनि सां नाराज़गी आहे न सखर वारनि खां नाराज़गी न आहे कॾहिं कॾहिं लाइन में अहिड़ो कोई इशू अची वेंदो आहे न अदा चयो होल्ड कर मां होल्ड कयुमि ब्रेक जो टाइम हुयो उन टाइम त शायद पोइ वरी कॉल डिस्कनेक्ट थी वई हूंदी ॿियो ॿुधायो ख़ुशि लॻा पिया आहियो शो रोज़ ॾिसंदा आहियो ख़ैर अल्लाह जो शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह शो अॼु ॾिठो आहे या रोज़ ॾिसंदा आहियो ॾिसंदी त डेली आहे पर रिपीट में ॾिसंदी आहियां अॼु लाइव थी ॾिसां अच्छा वाह वाह अच्छा थोरो असां पंहिंजे टॉपिक ते बि ॻाल्हाईंदासीं टॉपिक जेको आहे अॼु असांजो इहो ई आहे कोविड किरोना त तव्हांजे कॉलेज में या स्कूल में जिथे बि तव्हां आहियो उते SOPs जो केतिरो ख़्याल था रखो था स्कूल ई बंदि आहिनि हाणे त इलाही काफ़ी ॾींहं थी विया आहिनि स्कूल बंदि आहिनि त तव्हां ख़्याल त रखंदा आहियूं असांजो एलिमेंट्री स्कूल आहे ख़्याल त घणो ई रखंदा आहियूं अच्छा SOPs ते ॾाढो ख़्याल रखंदा आहियूं मां पाण टीचर कराई सभिनी टीचर्स कराई आहे टेस्ट करायो वैक्सीन करायो सभु कुझु थी वियो आहे ज़बरदस्त माशाल्लाह ॿार बि बसि थोरा थोरा ईंदा आहिनि 50% ॿार ईंदा आहिनि सही अच्छा तव्हां छा था सम्झो त किरोना जे करे तालीम केतिरी मुतासिर थी आहे तालीम त घणी मुतासिर थी आहे वरी तालीम ते वॾो असर थियो आहे सही मतिलबु 100 में 80% असर थियो आहे तालीम ते बिल्कुल ऐं ॿार जेको आहे ही जेको शुरू कयो अथनि त बिना एग्ज़ाम जे सभई पास था थी वञनि त इहो त ग़लति आहे न हिकु हवाले सां हा असांजे बसि 500 रेट जा इम्तिहान थिया पेपर थिया 9th मैट्रिक जो इहो ई थियो त ॿ पेपर 4 हुया 9th जा 2 हुया मैट्रिक जा सेम जा बसि मतलब ॿारनि खे छा थो अचे सॼो 2 साल थी विया आहिनि ॿार दर बिल्कुलु ॿारनि खां पढ़ियल बि विसरी वियो आहे पढ़ण बि विसरी वियो आहे चलो मोबाइलनि में लॻा पिया आहिनि बिल्कुलु ॿियो कुझु चवणु चाहींदो ॿियो ख़ैर बसि इहो ई चवणु चाहियां थी को सुठो गानो ॿुधाए दीबा शहर जो दीबा शहर जो चलो ठीकु आहे जेको हुनमें आमिर शाह बि साण आमिर शाह बि गॾु आहे चलो गॾु आहे हुनमें मतलब गाए न तो हुनमें हुन सां गॾु आहे अच्छा गॾु हूंदो शो में गॾु वेठा चलो ॾिसंदासीं अगरि दीबा जो हूंदो उहो ट्रैक हूंदो दिल जे वीरान छा गाने जो नालो ॿुधायो दिल जे वीरान ते ठीकु आहे हा इहो ॿुधायो महिरबानी थींदी तव्हांजी चलो ठीकु आहे ओके
थैंक यू थैंक्स फॉर कॉलिंग ऐं रज़िया सां कॉल कई तमामु सुठो लॻो सखर खां ऐं जेको आहे उन्हनि पाण चयो त असां SOPs ते अमल कयूं था ज़ाहिर ॻाल्हि आहे हिकु प्रिंसिपल या हिकु जेको आहे टीचर जी त वॾी जेको आहे ज़िमेदारी हूंदी आहे त पाण सेव हूंदी त ज़ाहिर ॻाल्हि आहे ॿार खे बि सेव रखी सघंदी सो स्कूल त उन्हनि चयो त हाणे बंदि आहिनि पर SOPs ते जेतिरो अमल करे सघूं था कयूं था ऐं वैक्सीनेशन बि कराई आहे त सुठी ॻाल्हि आहे अच्छा उन्हनि दीवा सहर जो सॉन्ग चयो आहे त जेकॾहिं दीवा सहर जो इहो सॉन्ग असां वटि मौजूदु हूंदो त असां हलाईंदासीं न त वरी को ॿियो ख़ूबसूरत ट्रैक ऐं ब्रेक जो बि टाइम थियो आहे ब्रेक ते बि हलंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वरी गॾु वेलकम बैक म्यूज़िक ऑन डिमांड में हिकु दफ़ो ॿीहर सभिनी खे भली कार कयूं था ऐं जेको आहे अॼु जो असांजो टॉपिक कोविड ऐं जेको चौथी लहर आहे जंहिंखे डेल्टा वायरस जो नालो ॾिनो वियो आहे इलाही ख़तरनाक आहे उन खां बचण जा जेके बि तरीक़ा आहिनि उहे असांखे मतिलबु गवर्नमेंट ॿुधाए पई पर उन ते अमल करण त असांजो ई कमु आहे तॾहिं ई असां उन खां बची सघूं था बहरहाल कॉल बि आहे कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अजी ख़ुशि आहियो मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां ॿुधायो ख़ालिद भाउ किथे गुम लॻा पिया आहियो अजी असां हिते ई बसि मिड़ई गर्मीअ जी मौसम हुई कुझु ॿाहिरि माना जेको इलाइक़नि जा चकर हणी आयासीं वाह वाह अलाए किथे किथे घुमी आया अजी मुल्तान हुयो लाहौर हुयो एबटाबाद हुई कोहमरी हुई नारायण हुयो काकान हुयो इहे उतरिया इलाइक़ा हुया जबलनि जे पासे ते निकिरी विया हुआसीं ज़बरदस्त माशाअल्लाह घुमी आयो मतलब खैर सां हा जी जी माना गर्मी हुई शिकारपुर में तमामु घणी 45-50% सही ऐं असांखे वधि खां वधि मज़ो आयो कोहमरी जो हिकिड़ो विचो इलाइक़ो आहे नथिया गली अच्छा हा उते माना 3-4 ॾींहं स्टे कयोसीं पर माना सभ खां बहितरीन ऐं ख़ूबसूरत लोकेशन मूंखे जेका नज़र आई उहा नथिया गली आहे अच्छा वाह वाह सिज ॾिठोसीं कोन जेतिरा ॾींहं हुयासीं माना तक़रीबन जुलाई जे 20 खां पोइ इहे बरसातियूं हुयूं छड़ो सॼो ॾींहुं माशाअल्लाह माशाअल्लाह वरी हेॾे काकान ऐं नारायण जे तरफ़ निकिरी वियासीं त हेॾे जबल पहाड़ वरी इहे जेके पाणी कुदरती तौर ते पहाड़नि मां माना वहनि था कुदरत जो हिकिड़ो अजीब नज़ारो हुयो बिल्कुलु बाक़ी हेॾे ई न कोविड ते को हिकिड़ो माना माण्हू अमल ई कोन पियो करे हर कोई चए पियो त हे ई नहीं मां चयो बाबा कोविड आहे तव्हां थोरो एहतियात कयो सही पंजाब जे कंहिं बि शहर में को एहतियात ई कोन पियो करे अच्छा असल में इहा डिज़ीज़ आहे अधी चाइना जो शहर आहे वुहान उतां हली हुई सही ऐं इहा जेका इंजेक्शन आहे इहा माना अॻु में माना भोलड़े जा जेके ऑर्गन्स आहिनि अंदरूनी जिस्मानी तौर ते उन्हीअ मां इहा वैक्सीन तयारु था कनि अच्छा ऐं चाइना जूं 2 वैक्सीन मशहूरु आहिनि जेके माना लखनि जे तादाद में चाइना असांखे डोनेशन ते ॾिनियूं हुन लाइ पैसनि ते ॾिनियूं आहिनि सही हिकिड़ी आहे साइनोफार्म ॿी आहे साइनोवेक सही इहो माना जॾहिं लॻे थी इंसान जे अंदर में त उहो हिकिड़ो माना मोअल जेको जीवड़ो आहे उहो दाख़िल थो थिए जिस्म जे अंदरि अच्छा ऐं वरी जॾहिं को वायरस अटैक थो करे त उहो वरी जागी थो पए उहो माना उन्हीअ सां माना विढ़े थो फाइट थो करे सही जंहिंखे माना चवनि था त माना इम्यूनिटी तव्हां पंहिंजी बहाल कयो माना अंदरि जिस्म में एतिरी ताक़त हुजे जो माना ॿाहिरि दुश्मन खां को विढ़ी सघे सही सो माना असां दोस्तनि खे पाड़े वारनि खे या जेके बि असांजा ॿाहिरि आहिनि इहा ई सलाह ॾींदासीं त इहा हणायो बिल्कुलु ऐं इहा हिकिड़ी डिज़ीज़ आहे सही ऐं अॼु बि साईं मुराद अली शाह तकीर में माना तमामु सख़्तु लॉकडाउन जो माना जेको आहे ऐलान कयो आहे बिल्कुलु 8-9 ॾींहं शायदि पूरी सिंध बंदि हूंदी बिल्कुलु 9 अगस्त हा 9 अगस्त ताईं तालीमी इदारा बि बंदि कारोबार बि बंदि सवाइ मेडिकल सेंटर या शायदि कुझु जेके ज़रूरियात ज़िंदगीअ जूं शयूं उहे दुकान खुलियल हूंदा बिल्कुलु सो लॻाइणु खपे माना इन्हीअ सां चवनि था त माना तव्हां 75% माना सिक्योर था थी वञो महफ़ूज़ था थी वञो सही तव्हां माना पेट ते न वेंदव बिल्कुलु हा जेको जेकॾहिं माना का तव्हां ते डिज़ीज़ माना अटैक कंदी ख़ासि करे माना 50 खां पोइ जेको आहे न त इंसान जो इम्यूनिटी सिस्टम कमज़ोर थी वेंदो आहे अंदरि जिस्म जो सही सो इहा लॻाइणु खपे ऐं इहा असांजे लाइ माना तमामु बहितरीन आहे ऐं माना जेके बि गवर्नमेंट ऑफ सिंध कदम खणे थी असीं हुनजी माना तारीफ़ था कयूं ऐं हू असांखे पाण इन डिज़ीज़ खां बचाइण था चाहिनि इहा डिज़ीज़ आहे ऐं बिल्कुलु आहे बिल्कुलु आहे बिल्कुलु सही था चओ बिल्कुलु आहे ऐं असांखे SOP ते माना अमल करणु खपे
बिल्कुल। अच्छा, शिकारपुर जो हवाले ॾियो त उते वैक्सीनेशन माण्हू कराइनि था या माण्हू कराइनि था थी, पर हाणे इलाही न पिया कराइनि। हिते तकरीबन जेका मेजॉरिटी आहे उहा गवर्नमेंट सर्वेंट जी आहे। अच्छा, सही सही, ज़बरदस्त। एग्रीकल्चरिस्ट आहिनि, पर हुननि जो जेको नौजवान नस्ल आहे उहो तकरीबन नौकरियुनि में आहे, हितां जो पढ़ियो लिखियो आहे, तॾहिं उन्हनि खे कराइणी ज़रूरी आहे। हा, पर पोइ बि न पिया कराइनि। वरी जेके गवर्नमेंट पघारूं बंदि करण जो या मिसाल माना ॿिया दड़का पैमाना थिया, उन खां पोइ हाणे माण्हू ॾिसां थो त इहो सिविल अस्पताल में लाइनियूं लॻाई वेठा आहिनि। सही। अच्छा, पर हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त ठीकु आहे, कोविड जो एॾो ॿुधाइनि बि था त किरोना ही चौथी लहर इलाही ख़तरनाक आहे, पर जिते वैक्सीनेशन लॻे थी उते लाइनूं माण्हू लॻाए बीठा आहिनि, माण्हू में आहे, माण्हू में आहे, त छा उन्हनि मां कंहिंखे किरोना नथो थी सघे? अॼु थिए थो, पर हुते हाणे हीअं आहे शिकारपुर में त हू 10 माण्हू इंटर कनि था ऐं माना हुननि खे विहारनि था बेंचनि ते, ऐं उहो डिस्टेंस जे हिसाब सां पहिरियां माना वञी कंप्यूटर ते पंहिंजो नालो थो लिखाए, एज थो लिखाए, वरी फार्म थो भरिजे, वरी ॿियो कमरो आहे हुनमें माना 5 माण्हू फारिग करे पोइ वरी हाणे माना जेको आहे त इहो सिलसिलो शुरू कयो अथऊं त बाबा त रश न कयो हिते। हा, छो जो रश उन्हनि खे माना हिकिड़ो डोज़ लॻे थो, वरी हाणे शायदि पहिरियां 4 हफ़्ता हुया अलाए 3, हाणे 6 हफ़्ता वरी रखिया अथऊं ॿिए डोज़ जे लाइ। सही। हा, माना तकरीबन 42 ॾींहं माना आहिनि, त हुननि हिकिड़ो तजुर्बो कयो आहे त माना हीअ जेका वैक्सीन आहे त माना हिन में घटि में घटि असांजो जेको गैप हुजे उहो 6 हफ़्ता हुजे। 6 हफ़्ता हुजे। सही। बहितर आहे, ऐं सभु माना हणाइनि, माना पाण खे महफ़ूज़ रखनि, ऐं माना ही 18 खां मथे ताईं बि माना जेको हाणे गवर्नमेंट ऐलान कयो आहे लॻी सघे थी। बिल्कुलु। हा, असांखे अमल करणु खपे। माना इहा त हिकिड़ी बेवकूफ़ी आहे त माना कुझु बि न थींदो मास्क पाइण सां या ॿियो थियो, इहे जहालत जूं निशानियूं। बिल्कुलु बिल्कुलु, काफ़ी माण्हू डिज़ीज़ आहे, एक्सेप्ट कजे। सही। ऐं माना जेको आहे त हदीस बि आहे त माना पंहिंजे तव्हां बीमारीअ जो माना इलाज करायो। सही। त असांजे नबी करीम जिन जे दौर में कई बीमारियूं आयूं उन्हनि बि ख़ुदि माना जेको आहे त पंहिंजो बि इलाज करायो आहे। बिल्कुलु। तव्हां ठीकु आहियो? ॿियो ख़ैर आहे? अल्लाह जो शुक्र भाउ। अल्लाह साईं तव्हां ख़ुशि रखे। ॿ टे सुठियूं आहिनि उहे तव्हांखे ॿुधाईंदासीं। जी भाउ, बिल्कुलु ॿुधायो। तव्हांजे नाले सां 1962 में हिकिड़ी फिल्म ठही अज़रा। अच्छा। ॿुधो आहे थी? जी। मैडम नूरजहान जे आवाज़ में कुझु सुठियूं आहिनि जी, उहे तव्हांखे उन शाइरीअ जूं ॿुधाईंदासीं। बिल्कुलु ॿुधायो। हा, जो हाल पूछा तो हम हाले दिल सुना न सके, ज़बां पे आए फसाने तो लब हिला न सके। वाह वाह। ॿुधो थी? जी जी बिल्कुल। कुछ भी न कहा और कह भी गए, कुछ कहते कहते रह भी गए। वाह वाह वाह। बातें जो जुबां तक आ न सकी, आंखों ने कही आंखों ने सुनी। वाह। कुछ होंठों पर कुछ आंखों में अन कहे फसाने रह भी गए, कुछ भी न कहा और कह भी गए, कुछ कहते कहते रह भी गए। वाह वाह, जबरदस्त। वॾी महिरबानी, अल्लाह साईं ख़ुशि रखे। इंशाअल्लाह ताला माना कंटिन्यू कंदासीं। ऐं 15 या 20 ॾींहं अधी शहर हिन खां पंहिंजो शिकारपुर खां ॿाहिरि हुयुसि ऐं कल्ह पहुतो आहियां हिते। इलाही सुठो लॻो भाउ तव्हां सां ॻाल्हाए, इलाही ॾींहंनि खां पोइ तव्हां कॉल कई, इलाही सुठो लॻो। थैंक यू, थैंक्स फॉर कॉलिंग। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़। अदा ख़ालिद भुट्टो असां लाइन ते हुयो। तमामु सुठो लॻो भाउ सां ॻाल्हाए करे। इलाही ॾींहंनि खां पोइ जेको आहे कचहरी थी आयूं त भई पूरो पाकिस्तान घुमी आया। नारायण कागान जेका आहे कोहमरी ऐं नथिया गली ऐं मतिलबु लाहौर वग़ैरह। सुठी ॻाल्हि आहे, माण्हू खे अगरि लाइफ में मौक़ो मिले थो घुमण फिरण जो त घुमण फिरण ई ज़िंदगी आहे। छो जो ज़िंदगी त इहा ई आहे, ख़बर न आहे सुभाणे छा थिए, थोरी देरि खां पोइ छा थिए, माण्हू हुजे अलाए न हुजे। त जेकॾहिं मौक़ो मिले थो त माण्हू घुमे फिरे, खाए पीए, इंजॉय करे। ऐं जेको आहे इहा ई लाइफ आहे। त भाउ इलाही सुठो ॻाल्हायो वैक्सीनेशन ते। ऐं उअं ई मां त इहो चवंदी आहियां त मतिलबु ख़ालिद भाउ वटि ख़ज़ानो आहे ॻाल्हाइण जो। ऐं लफ़्ज़ इलाही मतिलबु सुठा सुठा इस्तेमालु कंदो आहे, जुमिला लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो आहे हुन वटि। सुठो ॻाल्हाए सघे थो हर हिकु टॉपिक ते ऐं सुठो ई ॻाल्हाईंदो आहे। त सुठी ॻाल्हि आहे, वैक्सीनेशन करायो। वैक्सीनेशन सां इहो आहे त तव्हां
खे जेतिरी तकलीफ़ कोरोना ॾेई सघे थो ओतिरी नथो ॾेई सघे। डायरेक्ट जीअं माण्हू हाणे त चवनि था जेका चौथी लहर आहे उहो डायरेक्ट वेंटिलेटर ते थो माण्हू वञे, त उन शइ खां बची सघे थो। ॾिसो ज़िंदगी मौत अलाह जे हथ में आहे, पर वरी बि ईअं त कोन्हे न ताला साईं ईअं त नथो चए न, या किथे ईअं त न आहे न लिखियलु त तव्हां जेको आहे बीमार थियो त बसि पिया हुजो, कुझु बि तव्हां न कयो, बसि ठीकु आहे। ऐं शिफ़ा ठीकु आहे उहो ॾियण वारो आहे बेशक, पर उहो चवंदा आहिनि हबीब ऐं तबीब, इहो जॾहिं अची वेंदो आहे जुमिलो त पोइ मतिलबु ॿई शयूं कम जूं आहिनि। त तव्हां जीअं अदा चयो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस बि आहे त उन्हनि पाण ई फरमायो त तव्हां पंहिंजे तबीब ॾे बि वञो। हबीब खे यादि करण सां गॾु तबीब जी बि ज़रूरत हूंदी आहे इंसान खे। त बहरहाल अलाह साईं सभिनी खे महफ़ूज़ रखे हिन वबा खां। ख़ूबसूरत ट्रैक ॿुधंदासीं, गॾिजी इंजॉय कंदासीं ऐं अचो त ट्रैक ॿुधूं। वेलकम बैक। तमामु ख़ूबसूरत ट्रैक तव्हां बि ॿुधो ऐं आऊं बि, ऐं असांखे ही जेको आहे कॉलर जी फरमाइश हुई। नालो मूंखां हेॾे होॾे थी न, सदफ बि कई ऐं आंटी जेका टीचर हुई जंहिं प्रिंसिपल उन्हनि कॉल कई त शायदि नालो मूंखां विसरी वियो। आंटी पाण अगरि प्रोग्राम ॾिसंदी हूंदी त यकीनन ख़ुशि थी वई हूंदी त उन्हनि जी फरमाइश जेका आहे उहा पूरी थी। सो बहरहाल कोशिशि कंदा आहियूं त तव्हांजी फरमाइश पूरी कयूं ऐं जेको जेको ट्रैक तव्हां चओ था उहो ई प्ले कयूं, पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त लाइब्रेरी में उहे ट्रैक्स मौजूदु न हूंदा आहिनि त वरी असां को ॿियो ट्रैक हलाए छॾींदा आहियूं। त बहरहाल अॼु सभिनी जी फरमाइश में पूरी थींदी पई अचे। हिनमहिल कॉल बि आहे, ॾिसूं था केरु किथां खां। हलो अस्सलाम वालेकुम। अस्सलामुअलैकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो जनाब जी? मां बिल्कुलु ठीकु। केरु किथां खां? लाड़काने मां थी ॻाल्हायां, शाज़िया में। शाज़िया फ्रॉम लाड़काना। कीअं आहियो शाज़िया? मां ठीकु आहियां, तव्हां कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु। तव्हांजे साम्हूं प्रोग्राम ॾिसो पिया शाज़िया? जी, प्रोग्राम ॾिसण जी लाइट कोन्हे। लाइट न आहे? जी। अच्छा, हूअं रेगुलर ॾिसंदा आहियो या मतिलबु? न रेगुलर ॾिसंदा आहियूं, रोज़ ॾिसंदा आहियूं। कीअं लॻंदो आहे प्रोग्राम? तमामु सुठो लॻंदो आहे। तमामु मां तव्हांजी वॾी फैन आहियां। वॾी फैन? हल जी। मूंखे ख़बर ई न हुई शाज़िया। अच्छा, ॿियो ॿुधायो छा था कयो? शाज़िया छा कंदी आहे? पढ़ंदी आहे, घर में हूंदी आहे, छा कंदी आहे? शाज़िया सिलाई करणी आहे। सिलाई कंदा आहियो? जी। वाह वाह, पोइ मतिलबु कपिड़ा वग़ैरह मोकिलियूं न हाणे तव्हांखे सिबण जे लाइ? जी जी। अच्छा, फुल सिलाई कंदा आहियो, सिखो था? हेलो शाज़िया। हेलो यार शाज़िया वीचारी हिकु लाइन जेका ड्रॉप थी वई ऐं इलाही तकलीफ़ थी मूंखे, छो जो इलाही सुठी कॉलर हुई, हुनजी लाइन ड्रॉप थी वई। कॾहिं कॾहिं लाइन बि बेवफ़ाई कंदी आहे न, हाणे छा करे सघूं था। रुगो ख़ादम जो ॾोह त न आहे, सभई ॾोह ख़ादमनि ते न आहिनि, कुझु लाइन ॾे बि आहिनि। हिकिड़ो ई ख़ादम आहे वीचारो, चए थो मां हिकिड़ो ई त आहियां। सो बहरहाल जेको आहे इलाही सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए करे शाज़िया। ऐं शाज़िया जेको आहे असांजे लाड़काने खां कॉल कई ऐं न कुझु ॻाल्हाइणु चाहे पई, पर कॉल डिस्कनेक्ट थी वई। पर हिन वक़्तु कॉल ते आहे असांजी हिकिड़ी ॿी तमामु प्यारी कॉलर किंज़ा, सो उन्हनि खे वेलकम कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बापी कीअं आहियो? ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां किंज़ा, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह, आऊं बि बिल्कुलु ठीकु आहियां। ॾाढा प्यारा पिया लॻो, ॾाढो सुठो तव्हांजो प्रोग्राम पियो हले। थैंक यू किंज़ा, थैंक यू। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? तबियत ठीकु आहे? अल्लाह जो शुक्र आहे, तबियत बि मुंहिंजी ठीकु आहे ऐं ॾाढो तव्हांखे ॾिसी इंजॉय बि कयूं पिया। हा, चांहि वग़ैरह पीती आहे? हा, चांहि पीतमि, बढ़िया बुस्टा बेकरी था बिस्किट आंदा उहे बि खाधमि। ओहो, मतिलबु चांहि बिस्किट अकेले अकेले? वाह। बसि तव्हां 9 यमुने तव्हां कवल पी यमुने तव्हां 6 बजे तव्हां मां 5 बजे पीतमि। हा, सही सही सही। अच्छा, मूंखे टीवी में ॾाढा माण्हू सलाह कंदा आहिनि, मतिलबु केरु चांहि पीअंदो आहे तब सलाह कंदो आहे, मानी खाईंदो आहे तब सलाह कंदो आहे, बाद में जॾहिं मिलंदा आहिनि ॿुधाईंदा आहिनि असां तोखे सलाह पिया कयूं, खाई न पई, ॿुधी न पई। ॿुधी न पई, तव्हां अचो त मां तव्हांखे खारायां न। बिल्कुलु बिल्कुलु, इनशाला ज़रूरु ईंदासीं। ॿियो छा चवणु चाहींदो किंज़ा? अलीगुल भाउ खे सलाम। वालेकुम सलाम। अलीगुल भाउ लाइ दुआ कंदा आहियो? हा हा बिल्कुलु, मुंहिंजो भाउ आहे ऐं उनखे आऊं भाइरनि जैसे ॾिसंदी आहियां, उनखे भाइरनि वांगुरु दुआ कंदी आहियां। हर दुआ में भाउ अलीगुल त शामिल हूंदो आहे। ऐं तव्हां सुठी ॻाल्हि आहे ऐं दुआ में ॿियनि खे शामिल करणु खपे ऐं ॾिसो न कॾहिं न कंहिंजी दुआ क़बूल थी वेंदी आहे त हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। दुआ क़बूल थी वेंदी आहे, न्याणियुनि जा अक्सर अलाह साईं दुआ अञा वधीक क़बूल कंदो आहे। बिल्कुलु, ऐं दिलि सां घुरियल दुआ त उहे बि क़बूल थींदी आहे। अलाह साईं सभिनी जो। मां त 5 वक़्त निमाज़ बि पढ़ंदी आहियां। माशाअल्लाह माशाअल्लाह, तमामु सुठो तमामु सुठो। अलाह साईं तव्हांजा नसीब सुठा करे। क़ुरान शरीफ़ पढ़ायो, हाणे त नंढड़नि छोकिरियुनि खे क़ुरान पढ़ाईंदी आहियां मां। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। उन्हनि खां दुआ कराईंदा कयो, नंढनि ॿारनि जी दुआ जल्दी क़बूल थींदी आहे।
उन्हनि खे बि घुराईंदी आहियां छो तव्हां उन्हनि जी उस्ताद आहियो पढ़ायां थी न उन्हनि खे हा त तव्हां उन्हनि खे बि दुआ ॾियणु चवंदा कयो दुआ कयो ऐं नाला बि ॿुधाईंदी आहियां उन मुंहिंजा भाउ भेण उन्हनि लाइ तव्हांजी पूरी टीम लाइ बि दुआ मां घुराईंदी आहियां माशाल्लाह मुंहिंजा भाइरनि जे आहिनि महिरबानी ऐं आमीन उन दुआ जे लाइ अलाह साईं क़बूल कंदो ऐं जेको आहे सभिनी खे ख़ुशि रखंदो ॿियो ॿुधा किंज़ा जेको आहे SOPs ते अमल करी पई थोरो कोरोना खां बचण जे लाइ छा कयो अथई छा न मां त इहो चवंदमि त मुफ़ासिलो कयो पाण में ऐं मिलो न एहतियात कयो हैंड वॉश कयो सैनिटाइज़र इस्तेमालु घणो कयो ज़्यादा में ज़्यादा कयो हाणे पर एग्ज़ाम आहिनि छोकिरियूं पाण मिलंदी बि आहिनि हा बसि छा कयूं असां छोकिरियुनि खे मिलण खां सवाइ ॿियो कुझु आहे बि कोन न मुंहिंजी रिज़ल्ट व्यापी में एग्ज़ाम थी विया मुंहिंजी आहे रिज़ल्ट ऐं मूंखे मिस ॿुधायो त तूं पहिरियों नंबर मां अंतर थी आई ओहो वाह वाह फर्स्ट नंबर ज़बरदस्त छा कहिड़ो एग्ज़ाम ॾिनो तव्हां किंज़ा हा एग्ज़ाम पेपर हुया न हाणे असांजा जून में थी विया न कहिड़ा पेपर हुया तव्हांजा हिकिड़ो इंग्लिश हुयो हिकिड़ो मैथ हुयो सिंधी हुयो न 9th जो हुयो 9th या मैट्रिक न मां 8th में आहियां 8th में आयो अच्छा 8th में पास करे छॾी तव्हां हाणे हा पहिरियों नंबर मूं फर्स्ट नंबर में वाह वाह ज़बरदस्त मुबारक हुजे तव्हांखे खोड़ सारी तव्हांखे तव्हांजे टीचर खे तव्हांजी माउ खे पीउ खे सभिनी खे मुबारक ख़ैर मुबारक ऐं मूंखे आहे न आपी मूंखे मिस थिए पई ते मूंखे 500 मार्क हुजनि हा न किंज़ा आऊं तोखे ॾियां वाह वाह ज़बरदस्त अच्छा पोइ मिठाई किथे हाणे भला मिठाई जिथे मिलो तव्हांखे खाराईंदमि मिलूं कीअं मतिलबु मोकिलो न मिठाई त मोकिलबी आहे हा न इंशाअल्लाह कंदो मोकिलींदीसांव चलो तो मूंखे मिस थिए पई किंज़ा महिनत हाले सुठी असांजी शागिर्द आहिनि स्कूल जी मां इलाही महिनत सां पढ़ंदी आहियां न न सुठो आहे महिनत कंदव तॾहिं त तव्हांखे अॻियां वरी फल मिलंदो न उनजो तव्हां मतिलबु जेको चाहियो था थींदव मतिलबु डॉक्टर मां त डॉक्टर कयां थी डॉक्टर जी जी हा त डॉक्टर थियणु चाहियो था त महिनत खां सवाइ त डॉक्टर नथो थी सघे माण्हू नथो थी सघे महिनत कान इन सां मां इलाही महिनत कंदी आहियां हिकु ॾींहुं न घुसाईंदी मिस हूंदी आहे हुजनि त शागिर्द किंज़ा चई हुजनि ज़बरदस्त माशाल्लाह अल्लाह साईं तव्हांखे हयाती ॾे ख़ुशि रखे इलाही सुठो लॻो किंज़ा तव्हां सां ॻाल्हाए करे ईअं ई महिनत कंदा रहो गानो ॿुधाए हा गानो ॿुधाईंदो ठीकु आहे भला मुंहिंजी गानो ॿुधाए सुभाणे हा ॿुधायो सुभाणे मुंहिंजी बर्थडे आहे मूंखे विश कजो हलो चलो विश बि कयूं था तव्हां गानो ॿुधायो पोइ ब्रेक ते वञूं पोइ तव्हांखे विश कंदासीं ठीकु आहे हल ठीकु आहे मां तव्हांखे गानो ॿुधायां थी दस जड़े खींचो मुझ तई मयारियूं ॾाढी सिक लॻी आहे दस जड़े खींचो मुझ तई मयारियूं ॾाढी सिक लॻी आहे ॾाढी सिक लॻी आहे वञ ॾेखारे ॾाढी सिक लॻी आहे वञ मुंहुं ॾेखारे गानो ॿुधे ज़बरदस्त ज़बरदस्त तमामु सुठो किंज़ा वॾी महिरबानी ऐं तव्हांखे अलाह साईं कामयाबु करे अलाह साईं जेको आहे तव्हांखे ख़ुशि रखे ऐं बेस्ट विशिस असांजो तव्हांजे लाइ गॾु आहिनि पर सुठे तरीक़े सां विश कयूं था ब्रेक जो टाइम थी आहे ब्रेक खां पोइ असां किंज़ा खे विश कंदासीं वठो था ब्रेक वेलकम बैक म्यूज़िक ऑन डिमांड में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था ऐं जेको आहे किंज़ा जो बर्थडे आहे त किंज़ा खे विश कंदासीं खोड़ सारी बेस्ट विशिस किंज़ा जे लाइ ऐं जेको आहे अलाह साईं उन्हनि खे हयाती ॾे ख़ुशि रहे अच्छा अॼु बर्थडे जी ॻाल्हि थी आहे त वरी हिकिड़ी ॿी बर्थडे बि आहे असां वटि आमिर जेको आहे अॼु आमिर जी बर्थडे आहे हिते ऐं जॾहिं मां आमिर थी चवां त मतिलबु हू ईअं गुलनि वांगुरु टिड़ी थो वञे हल मतिलबु अलाए छा थी वियो सो बहरहाल बर्थडे उन्हनि जी आहे पर मूंखे गुल ॾेई वियो आहे वरी ॾिसो न हाणे हालत आमिर जी सो बहरहाल बर्थडे आहे उन्हनि जी उन्हनि खे खोड़ सारी बेस्ट विशिस असांजे तरफ़ां ऐं गुल मूंखे ॾेई वियो आहे अलाए कहिड़े गमले मां पटे आयो सो अॼु जेको आहे असां केक बि कटींदासीं उन्हनि जो असांजो जेको डायरेक्टर साहिबु आहे उन्हनि केक आंदो आहे ख़ूबसूरत एनडी शर्मा केक ख़ूबसूरत आहे एनडी शर्मा खे नथी चवां एनडी शर्मा मूं वांगुरु पूरो सारो आहे बसि सो बहरहाल जेको आहे गुल त मिली चुको आहे मूंखे थोरी देरि में असां केक बि कटींदासीं वाइंड अप करण खां पोइ मूंखे इहो हुयो त माना जेको आहे बर्थडे असां लाइव ॾेखारियूं पर असल में आमिर खे ॾिसी करे तव्हां जेको आहे न वरी बेहोश थी वेंदो त हिन जी बर्थडे था मल्हाइनि पिया अच्छा उनजे साम्हूं माण्हुनि खे ख़ुशि कयो सो हाणे मां हुनजो असली नालो वठंदमि आमिर भाई साउंड वाला आज उसकी बर्थडे है ऐं असां हुनखे विश कयूं था अॼु मुंहिंजे ख़्याल में 50-60 साल जो थी वियो हूंदो हाणे अञा वधीक 58
58 साल जो थी वियो आहे। सो मां चयोमांसि अॼु मां तोखे ख़ुशि थी कयां, तोखे भाई भाई कोन था चऊं, असां सभु डायरेक्ट चऊं था आमिर जो बर्थडे था मल्हायूं। सो ख़ुशि पियो थिए ॾाढो, मूंखे गुल ॾेई वियो। सो बहरहाल अलाह साईं उन्हनि खे हयाती ॾे, ख़ुशि रहे ऐं इलाही हसमुख तबियत जो, इलाही सुठी तबियत जो मालिक आहे, इलाही मेहनती बि आहे, कम बि पंहिंजो सुठो कंदो आहे ऐं जेको आहे मतिलबु पंहिंजे उमिरि खां वधीक एक्टिव आहे। सो बहरहाल आमिर नाले जा उअं ई एक्टिव घणा हूंदा आहिनि ज़हनी तौर बि ऐं हर हवाले सां मतिलबु शातिर हूंदा आहिनि, शातिर दिमाग़ जा। सो बहरहाल जेको आहे जंहिंजी बर्थडे आहे भई सभिनी खे बेस्ट विशिस ऐं खोड़ सारियूं दुआऊं। अलाह साईं तव्हांखे हयाती ॾे, अलाह साईं तव्हांखे ख़ुशियूं ॾे, अलाह साईं तव्हांजी हर तमन्ना जेका आहे उहा पूरी करे। सभिनी आमिरनि जे लाइ इहा दुआ, सभिनी किंज़ान जे लाइ इहा दुआ ऐं सभिनी जे लाइ जिन जिन जी बर्थडे आहे। सो बहरहाल प्रोग्राम जो जेको आहे लास्ट सेगमेंट आहे, कॉल बि वठंदासीं, ॾिसंदासीं कॉल किथां खां आहे ऐं जेको आहे केरु आहे, कहिड़े शहर खां पियो ॻाल्हाए ऐं कोविड ते असां ओवरऑल ॻाल्हायोसीं। असांजो अॼु जो जेको टॉपिक आहे उहो इहो ई हुयो त कोरोना जी चौथी लहर, जंहिंखे डेल्टा वायरस चयो पियो वञे, तमामु ख़तरनाक आहे ऐं जेको आहे असां वटि 2 हफ़्तनि जे लाइ लॉकडाउन बि लॻण वारो आहे सुभाणे खां वठी। सो बहरहाल कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। भा केर किथां खां? हेलो जी अस्सलाम वालेकुम। किथां खां? वालेकुम सलाम। जावेद तो ॻाल्हायां कराची खां। जी जावेद भा कीअं आहियो? ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह। आप बताएं कैसे? जी जी छा चवणु चाहींदो? हेलो काहे बाय मतलब छो कॉल छो कई हुयव? मूंखे सम्झ में ईंदो आहे, मतिलबु आवाज़ भी बिल्कुलु सही पियो अचे ऐं वरी हुनजो कॉन्फिडेंस लेवल शायदि ज़ीरो ते हलियो वियो। सो बहरहाल वॾी महिरबानी जावेद भाउ कॉल करण जे लाइ। जॾहिं बि प्रोग्राम में कॉल कयो मतिलबु कॉन्फिडेंस सां ॻाल्हाईंदा कयो ऐं अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे कंफ्यूज़ थियण जी या चुप थी वञण जी, त अॻियां मां बि वरी चुप थी वेंदी आहियां त मतिलबु अॻिलो नथो ॻाल्हाए मां छा ॻाल्हायां हाणे। सो बहरहाल बेस्ट विशिस सभिनी जे लाइ ऐं सुठी हिकिड़ी उमेद रखिजे अॻियां 2022 मां बि। बाक़ी 2 महीना बचा आहिनि हिन साल जा बि। साल गुज़रंदे ॾिसो देरी न आहे, हाणे त 2021 आयो हुयो वरी जल्दी हे बि वञे पियो। सो बहरहाल कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केर किथां खां? शाज़िया फ्रॉम हैदराबाद। शाज़िया फ्रॉम हैदराबाद। कीअं आहियो शाज़िया? ठीकु आहियो? ठीक ठाक। तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां शाज़िया। तव्हां ॿुधायो प्रोग्राम ॾिसो पिया? जी 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 बिल्कुलु। छा अॻु में बि असां फरमाइश कई, उहा फरमाइश तव्हां असांखे डेडिकेट कोन कई। असांखे जेको कॉल करे डायरेक्ट फरमाइश कंदो आहे असां हुनजी फरमाइश पूरी न कंदा। असां चवंदा आहियूं पहिरियां टॉपिक ते ॻाल्हाए, को ख़ुशबाश, को कुझु ॿुधाए, हवाल ॿुधाए, बसि हेलो फलाणो गानो ॿुधायो। अच्छा अच्छा। ॿियो ॿुधायो शाज़िया, ख़ुशि लॻा पिया आहियो? जी जी जी। हैदराबाद जी मौसम सही आहे? तव्हां ॿुधायो तव्हां ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां ऐं जेको आहे मां चयो हैदराबाद जी मौसम ठीकु आहे? हा जाम सुठी आहे मौसम, जाम सुठी आहे, ख़ुशगवार जुड़ाली मौसम आहे। वाह वाह ज़बरदस्त। अच्छा प्रोग्राम डेली ॾिसंदा आहियो शाज़िया? जी 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 डेली। अॼु तव्हां शुरू खां ई प्रोग्राम ॾिठो आहे? टॉपिक ख़बर आहे? जी टॉपिक ख़बर आहे अॼु जो? टॉपिक न न ॿुधायो। इहो ई कोरोना कोविड जेको मतिलबु हाणे इहो कोरोना कोविड उहो आहे ई आहे त सही। ऐं वैक्सीन वैक्सीनेशन कराए छॾी आहे। कराए छॾी तव्हां? जी 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 ज़बरदस्त। अच्छा ठीकु। हाणे तव्हां भली गानो पंहिंजो फरमाइश त ॿुधायो त तव्हांखे कहिड़ो गानो ॿुधणो आहे? असांखे हा गानो ॿुधायो गुलड़ा बागन जा। गुलड़ा बागन जा? इहो कंहिंजो आहे? जी कहिड़े सिंगर जो आहे? सिंगर जो यादि कोन्हे नालो। अच्छा केटीएन ते हलंदो आहे कशिश ते हलंदो आहे? कशिश ते बि हलंदो आहे, केटीएन ते बि हलंदो आहे। गुलड़ा बागन जा ज़ाहिरी ॻाल्हि आहे, गुल त बागन में ई हूंदा पर ॻोल्हियूं था इहे ॻोल्हियूं था त बाग कहिड़ा आहिनि। ॿियो चलो ॿियो ॿुधायो, ॿियो सभु केरु? ठीकु आहे ठीकु आहे ओके अल्लाह हाफ़िज़। भाई शाज़िया हैदराबाद खां कॉल करे चयो त हाणे गुलड़ा बागन में ॻोल्हियो था, हाणे ॻोल्हियो अगरि मिलनि वथा त हलाए छॾियो ऐं जेकॾहिं नथा मिलनि त शाज़िया वरी पोइ सुभाणे न बल्कि मंडे ते हलाईंदासीं इहे गुलड़ा बागन जा ॻोल्हींदासीं। तेसीं ताईं ही गुल फुल तव्हां ॾिसी छॾियो। ऐं आमिर वरी साम्हूं अची वियो आहे, मतिलबु अॼु जेको आहे न सम्झे थो त मां को 18 सालनि जो या 20 सालनि जो छोकिरो आहे ऐं वाक़ई आहे बि 20 साल
22 साल के ना, हाँ 22 साल के हैं आमिर, और आज इनकी बर्थडे है। थोड़ी देर में हम सेलिब्रेट करेंगे, इनको केक खिलाएंगे, और मैं अपनी तहे दिल से इनको बेस्ट विशेस मेरी इनके साथ है। अल्लाह आपको ज़िंदगी दे, हयाती दे, सेहत दे, और कहने के कोई अच्छी सी जो है ना वो मतलब डिश जो है वो पका के खिलाएं। तो जाहिर सी बात है आज या कल लेके आएंगे, फिर कल हम इनके लिए ना कुछ। तो बहरहाल खोड़ सारी बेस्ट विशेस आमिर भा तव्हांजे गडन। अच्छा आमिर ठीक है। सो बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भा, केर किथां खां? अदी शकील मंसूर फ्रॉम शिकापुर। जी अदा वेलकम कयूं था प्रोग्राम में। क्या हां खुश आयो, शुक्र ॾाढो असां ॾिसूं था, ॾाढो मज़ो अचे थो। महिरबानी। ऐं असांखे बरकत भट्ट जो इतबार छो ॾिनो जेको आहे इहो गानो ॿुधायो महिरबानी करे। बरकत भट्ट जो इतबार छो ॾिनो? इतबार छो ॾिनो? चलो ठीक आहे, अदा हूंदो तो बिल्कुलु ॿुधाईंदासीं। ठीक आहे भाउ, ओके, अल्लाह हाफ़िज़। ऐं जेको आहे भाउ जल्दी जल्दी में हुयो, ॾाढो जल्दी में कॉल करे जल्दी में पंहिंजी फरमाइश में ॿुधायो वियो। सो ख़ैर इलाही सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए करे। ऐं जंहिं कॉल कई उन्हनि सभिनी जी महिरबानी, जिन कॉल न लॻी सघी उन्हनि जी बि महिरबानी, जिन कॉल न कई उन्हनि जी बि महिरबानी। सो बहरहाल जेको आहे असांजो लास्ट सेगमेंट आहे ही, उन खां पोइ जीअं मां तव्हांखे ॿुधायो असां केक कटण वारा आहियूं। सो जिन जी बर्थडे आहे, जिन जूं शादियूं आहिनि, जिन जूं मंगणियूं आहिनि, जिन जो मतिलबु जेको बि आहे ख़ुशी, उहा सेलिब्रेशन हे हफ़्तो ॾेढ ई माण्हू कंदा। उन खां पोइ अॻियां मुहर्रम थो अचे, त मुहर्रम में त न बर्थडे थींदी, न ई कोई ॿी का सेलिब्रेशन करे सघिजे थी मुहर्रम पूरो। ऐं उन खां पोइ सफ़र में बि न कंदा आहिनि माण्हू, काफ़ी माण्हू कंदा बि आहिनि, पर ज़्यादातर जेको आहे केरु बि न आहे कंदो, अवॉइड कंदा आहिनि। ऐं मुहर्रम त सॼो ई। तो बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम बाजी, छा हाल आहे? खुश आहियो? जी वालेकुम सलाम। जी केरु किथां खां भा? जी वादी मां पाक आर्मी एटा खां ॻाल्हायां थो। किथां खां? अटक खां पिया ॻाल्हायो। जी भा वेलकम कयूं था प्रोग्राम में। पिंडी जो इलाइक़ो आहे, जी 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 ड्यूटी कंदा आहियूं असां। वेलकम कयूं था भा, कीअं आहियो? ठीक ठाक? जी अल्हम्दुलिल्लाह, तमामु प्यारो तव्हांजो ड्रामा, माशाल्लाह बेहतरीन। थैंक यू। अच्छा भा सकाफत खे उजागर करण आयो। जी अली मां इहो पुछण पई चाहियां त हूअं तव्हांजो तालुक सिंध सां आहे? जी मुंहिंजो तालुक बेसिकली डिस्ट्रिक्ट सखर खां आहे। सखर जा आहियो? जी जी सही, ज़बरदस्त, माशाल्लाह। अच्छा सखर में इलाही गर्मी पवंदी आहे, गर्मी जो ई मौसम आहे, त अटक में इन वक़्तु गर्मी आहे या मतिलबु नॉर्मल आहे? बाजी तमामु प्यारो मौसम आहे, रिमझिम, यानी कि गर्मी जो त नालो ई न आहे। बिल्कुलु तमामु प्यारो मौसम आहे माशाल्लाह। वाह ज़बरदस्त। पोइ सखर ईंदा आहियो, मज़ो ईंदो अथव? न बाजी बस लीव ते ईंदा आहियूं, मज़ो त न ईंदो आहे। ख़ैर पंजाब प्यारो इलाइक़ो आहे, थधो इलाइक़ो आहे माशाल्लाह। अच्छा सिंधी आहे माशाल्लाह पंहिंजी, पर पंजाब वधीक आहे, थोरो मथियो इलाइक़ो आहे न। अच्छा चलो अल्लाह साईं तव्हां ख़ुशि रखे। छा चवणु चाहींदो? थैंक यू बाजी, थैंक यू, वेलकम। तव्हां हिकु पुछो पिया न। अल्लाह हाफ़िज़। थैंक यू। ऐं अटक खां भा असां कॉल कई, सखर में जेको आहे बेसिकली रहंदा आहिनि, ऐं सुठो जेको आहे लॻो इलाही उन्हनि सां ॻाल्हाए करे। अच्छा ॾिसो ठीकु आहे, सिंध में जेके पैदा थिया आहिनि या जिते रहनि था, त असां चवंदासीं असांजी सिंध वॾी ख़ूबसूरत आहे। जेको जिथे रहंदो आहे उनखे उन इलाइक़े सां उन सां प्यारु हूंदो आहे। पर ओवरऑल पाकिस्तान जी मां ॻाल्हि कंदसि त चवंदा आहिनि त पाकिस्तान तमामु ख़ूबसूरत मुल्क आहे, मतिलबु जंहिं पूरो पाकिस्तान विज़िट कयो हूंदो, घुमियो हूंदो, फिरियो हूंदो, उन्हनि खे ख़बर हूंदी त वाक़ई में ई अगरि सिंध ख़ूबसूरत आहे त वरी पंजाब बि आहे, वरी सरहद आहे, KPK आहे, जो जेके बि असांजा सूबा आहिनि चारई तमामु ख़ूबसूरत आहिनि। त ओवरऑल पाकिस्तान त असांजो ई थी वियो न, त ख़ूबसूरती पाकिस्तान में इलाही घणी आहे, ऐं सावक बि तमामु घणी आहे, छो त सावक सां ई ख़ूबसूरती ईंदी आहे। बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो टीवी जो वॉल्यूम शायद ऑन हुयो, ऐं टीवी मतिलबु बस टीवी छा चवां, मतिलबु कॉल डिस्कनेक्ट थी वेंदी आहे। सो बहरहाल जंहिं बि असांजी कॉल कई वराए तव्हां कॉल कयो हिकु दफ़ो ॿीहर ट्राई अगेन प्लीज़।
सो नंबर तव्हांजो असांजी स्क्रीन ते अची रहियो आहे, तव्हांजो थी चवां मतिलबु तव्हांजो ई आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, लिखियो त असां आहे पर आहे त तव्हांजो ई, त ऐं प्रोग्राम बि तव्हांजो आहे। सो बहरहाल प्रोग्राम जो टाइम बि बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे ऐं लास्ट में जेको आहे मां इहो ई चवंदसि त कोविड जी जेका चौथी लहर आहे इलाही ख़तरनाक ॿुधाई पई वञे, अलाह असां सभिनी खे पनाह में रखे। तव्हां बि असांजे लाइ दुआ कंदा कयो त असां बि उन जशिर खां जेको आहे बची सघूं ऐं अलाह असां सभिनी खे पनाह में रखे, प्लस में असांखे मुंहिंजी पूरी टीम खे ऐं पूरी मतिलबु पूरो असांजो जेको इदारो आहे बॉसिस खां वठी लोअर स्टाफ ताईं सभई महफ़ूज़ रहनि, अलाह से पंहिंजा मन में रखी। सो बहरहाल जेको वैक्सीनेशन जे लाइ चयो पियो वञे त वैक्सीनेशन बि करायो, उन खां पोइ जेको SOPs ते अमल कयो, उन खां पोइ जेको लॉकडाउन लॻे थो त माण्हू ॾाढो वावेला कंदा आहिनि त ज़ुल्म थियो, कहर थियो, नाहक थियो, त इहा शइ तव्हां थोरी ख़तमु कयो, थोरो सबर खां कमु वठो, थोरो सबर में ई मज़ो हूंदो आहे ऐं सबर खां पोइ जेको फल मिलंदो आहे उहो सुठो हूंदो आहे इलाही। सो पर केरु खाई ॾिसे, सबर जो फल बि केरु खाई ॾिसे, हर कंहिंखां सबर बि वाक़ई कोन थींदो आहे, पर मतिलबु घणो तनक़ीद कई वेंदी आहे गवर्नमेंट ते, इदारनि ते, हीअं नथा कनि, हूअं नथा कनि, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजो बुरो त चाहिनि कोन था, भलो ई चाहिनि था। ऐं जेकॾहिं ॾिसो हर शइ बंदि थी थिए त इहे हिकिड़े क़िस्म जो गवर्नमेंट खे बि नुक़सानु हूंदा, न सिर्फ़ु अवाम खे नुक़सानु आहे पर उन्हनि खे बि नुक़सानु आहे। त ज़रूरी न आहे त हू सिर्फ़ु पंहिंजो ई फ़ाइदो था कनि ऐं असांजो को फ़ाइदो कोन था कनि, ऐं या असांखे नुक़सानु ॾियनि पिया, पंहिंजो को नुक़सानु नथा कनि, पंहिंजो बि उन्हनि जो हूंदो आहे। पर चवंदा आहिनि त कुझु पाने के लिए कुझु खोना पड़ता है, त अगरि कुझु असांखे हासिलु करिणो आहे त असांखे कुझु पंहिंजूं ख़्वाहिशूं बि मारणियूं आहिनि, असांखे कुझु तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो पवंदो कुझु ॾींहंनि जे लाइ, ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ वरी सिचुएशन अलाह कंदो बहितर थी वेंदी। ऐं सभु इहा ई दुआ कयो त हीअ जेका वबा आहे, जेको कोरोना वायरस आहे उहो ख़तमु थी वञे, पूरी दुनिया मां ख़तमु, न बल्कि पाकिस्तान मां पर पूरी दुनिया मां अलाह हुनजो ख़ात्मो करे छॾे ऐं जेको आहे सभई महफ़ूज़ रहूं। बहरहाल बेस्ट विशिस ऐं दुआउनि सां जेको आहे इजाज़त वठंदासीं, ज़िंदगी रही त वरी सूमर ते गॾु हूंदासीं कंहिं नए टॉपिक सां, ऐं थी सघे थो असां सां महिमान बि गॾु हुजे त खोड़ सारी कचहरी थींदी, खोड़ सारा गीत ॿुधंदासीं ऐं टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं, ज़िंदगी रही त वरी सूमर ते गॾु हूंदासीं। तेसीं ताईं मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ॾियो इजाज़त, अल्लाह हाफ़िज़, बाय बाय।